कौन कंदे ले जावा वीडियो तव्हां पाण बनाइन सांजी ॾेखारियो तो साईं खे। नूरियाबाद दादाबाई जो कदीमी गोठ इमाम बख्श पालारी की ज़मीन ते लैंड माफिया जी कब्जे की कोशिश, गोठाणन जो सख्त एहतजाज, पुलिस गोठाण ते चढ़ाई करे दिनी, ब गोठाणा हमीद अरबाब पालारी गिरफ्तार। गोठाणन साफ़ नाडो एहतजाज कंदे बुधायो त असां हिन गोठ में सदिन खां आबाद आहियूं। काफ़ी अरसे खां लैंड माफिया गुलाम हुसैन आरब पालारी जे जज ते पुलिस असां खिलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। हुननि संजय वॾे वज़ीर मुराद अली शाह चीफ जस्टिस समेत वसवारनि खां घुर कई आहे त लैंड माफिया खिलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।